पाकिस्तान जी नाले वारी गुलूकारा माखीअ जे लारनि जहिड़ो मिठास जे आवाज़ जी मालिक मलके तरनम नूरजान 1926 में पंजाब जे शहर कसूर में पैदा थी। संदसि असली नालो अल्लाह रखी हो। हिन हज़ारनि जी तादाद में पंजाबी, उर्दू, सिंधी, बलोची में गीत ॻाए मुल्क में वॾो नालो कमायो। मुल्क जी नाले वारी फनकारा 1965 वारी जंग में तराना ॻाया जेकी अॼु बि तमामु घणो मक़बूल आहिनि। संदसि ॻायल क़ौमी तराननि खे खेसि मलके तरनम जो लक़ब मिलियो। संदसि आवाज़ में एतिरो त सुरूर हो जो संदसि ॻायल हर गीत खे बार बार ॿुधण लाइ दिलि चाहींदी आहे। मलके तरनम नूरजान ॻाइण खां सवाइ काफ़ी फिल्मुनि में अदाकारी बि कई। मुल्क जी हिन नाले वारी एवार्ड या माणींदड़ फनकारा काफ़ी फिल्म में डायरेक्शन बि ख़ुदि पाण कई। आख़िरकार नंढे खंड जी हीअ अज़ीम गुलूकारा 23 दिसंबर 2002 ते असां खां हमेशह हमेशह जे लाइ विछड़ी वई। वे एक तेरा प्यार मैनू मिलिया, मैं दुनिया ते होर की लेना। वे एक तेरा प्यार मैनू मिलिया, मैं दुनिया ते होर की लेना। तेनू हो